महत मुहताजी करे हुज विञाए हल उज़र ख्वाही आजिज़ी ससुई कंहिं मसल डूंगर डोरण ॾाखिड़ो लव रीअ कोन्हे लल इहो भलाईअ जो फल जीअं पासे थियणु पाण खां ए ससुई पिरीअ पोयां हलण खां अॻु कुझु सबक़ यादि कर। पहिरियों सबक़ इहो त तूं मुहताज आहीं, कंहिंजी घुर्चाओ आहीं, तंहिं करे हुज न हल पिनंदड़ कॾहिं बि हुज न करे सघंदो आहे। ॿियो त जेके कमज़ोर थींदा आहिनि उहे मंज़िल न आहिनि रसंदा, तंहिं करे कंहिंखे को उज़ुर ॾियणु, आजिज़ी करणु, कमज़ोरी ॾेखारण वारो अमल कॾहिं यकीन कजि। हीअ दुनिया ॾुखनि जी बाज़ार न आहे जो तूं पंहिंजी ॾुखनि जी नुमाइश करे। डूंगर ॾोरणु ॾुखियो अमल आहे, तूं अकेली न का सुवारी न समर साण, तंहिं करे इश्क जी लम ई तुंहिंजी कामयाबी जो सबबु बणबी। उन खां सवाइ ॿियो को तरीक़ो कोन्हे। ही भलाईअ जो फल सभ खां वॾी भलाई थी अथई जो तुंहिंजे अंदर में पिरीअ लाइ पाण विञाइण जेतिरी सघ आहे, इरादो आहे, अज़म आहे।